मदीने पाक जी माशाअल्लाह। मदीने पाक मां अल्हम्दुलिल्लाह जनवरी में असां भी उते होयासीं। अल्लाह सही करे तो ये सारी जमायत भी उते हो जाए, मां भी हो जा, वरी नातूं भी पढ़ूं। मदीने पाक जी याद में साईं हुकुम फरमायो है, आई साईं वारन के मुझे ख्याल में वणंदी भी है या त जिंदगी मदीने में आ। मौला जो हथ खणी जोर से चयो सुभान अल्लाह, इन साल उनके मदीनो देखार जाए। जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ। जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ। मीर रब जी रहमत जो हर घड़ी मदीने में आ। यूं सारियूं जायूं नूर, पर मदीने वारे साईं जो रोज़ो ऐं ॿ नीलूं जेके आहिनि सॼो ॾींहुं गुज़री वञे ढो न थिए ॾिसण मां। हे जे शेर अवां ताईं पहुचे हथ मथे जे त सुभान अल्लाह अहिड़ी जो मदीने पुजे। ओ मुस्तफा जे मुस्तफा जे रोज़े में अजब जी चमक आहे। हाँ मुस्तफा जे रोज़े में अजब जी चमक आहे। नूर जे शोआ जे रोशनी मदीने में आ। अतरा खड़ी जोर सा बुधाए सुभान अल्लाह। नूर जे शोआ जे रोशनी मदीने में आ। लफ्ज समझ में तो अचन था न, लफ्ज पहुंचन पे आवा ताई। बाबा कहीं भी सखी जी दरबार ताई विंदो तवा के सदा हणी पवंदी आहे, भाई असा के घुर्जे तो असा के फलानी शे घुर्जे थी या खैरात घुर्जे थी, पर मदीने वाले साईं जी दरबार उहा है रुगो दिल में ख्याल कर त तमन्ना पूरी थी पवे। सुभान अल्लाह। तवा न बुधाई शेर अचे वत अचे जो सुभान अल्लाह। हाँ झोलियों पयो भर जे बस दर पे पुजण वारे जो। हाँ झोलियों पयो भर जे दर ते अचण वारे जो। हाँ छोजो अण गुरु अता जो करे ओहो सखी मदीने में आ। हथरा खड़ी जोर सा बुधाए सुभान अल्लाह। अण गुरु अता जो करे सो सखी मदीने में आ। मन अची कोई ये चवे वरी त्यार थी पो गुल बहार अली। और हाफिज असलम संगत त्यार थी पो गुल बहार अली। तो जी थी वही मंजूर हाजिरी मदीने में आ। जिंदगी मदीने में आ, हर खुशी। अच्छा मनकबत पढ़ा थो।